हुन जन्म में वचन थो करियां, हिन जन्म हुन जन्म में वचन थो करियां, जिते बि हुजां सिंध तुंहिंजो रहां। अॼु बड़ो तारीख़ी ॾींहुं आहे। अॼोके ॾींहं ते शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो ॼाओ ऐं उन जो तसलसल आहे जो अॼु असांजो दोस्त ग़ुलाम मुज्तबा ॼाओ। माण्हूअ जो ॼमणु, माण्हूअ जो पैदा थियणु हिकिड़ी तारीख़ ठाहे थो, हिकिड़ी हिस्ट्री ठाहे थो। रुगो माण्हूअ जो ठलो ॼम न आहे। जॾहिं माण्हू पैदा थींदो आहे, उन जो किरदारु, उन जी जदोजहद, उन जो समाज में उत्साह, उहो माण्हूअ जो वीअन पैदा कंदो आहे। ग़ुलाम मुज्तबा जोखियो साहब अवामी तहरीक सां रहियो आहे, पलीजे साहब सां रहियो आहे, फाज़ुल राहूअ सां रहियो आहे, जेके सिंध जा अनमोल हीरा रहिया आहिनि, जिन सिंध जे माण्हुनि जे लाइ हिकिड़ो उत्साह ऐं वेसाह ऐं मोहबतूं पैदा कयूं आहिनि। हिकिड़ी अहिड़ी जदोजहद जेका माण्हुनि जे जियापे जी हुजे, माण्हुनि जे हौसले जी हुजे, माण्हुनि में हिमत पैदा कजी हुजे, उन जो ग़ुलाम मुज्तबा जो कारकुन रहियो आहे। उन करे हिन माण्हूअ खे जॾहिं बि ॾिसंदा आहियूं त ही मोहबतूं विरहाईंदो आहे, प्यार विरहाईंदो आहे। हिन जे ख़मीर में, हिन जे ज़मीर में धरती माउ सां मोहबत आहे ऐं तड़प आहे। उहो कहिड़ो माण्हू आहे जंहिंखे पंहिंजे मिटीअ माउ सां मोहबत न हुजे। उन करे अवामी तहरीक जी उन प्लेटफॉर्म तां ग़ुलाम मुज्तबा जतोई पलीजे वारनि सां लांग मार्च बि कया, पंहिंजा पेर बि पिथूं कया। हिन धरतीअ ते थींदड़ ॾोढ ऐं ॾहका जिन जे लाइ रसूल बख्श पलीजे जदोजहद कई, कालाबाग डैम ख़िलाफ़, नाणे जे विरासत जे ख़िलाफ़, ॿियनि इशूज़ जे ख़िलाफ़, धारी आबादकारी जे ख़िलाफ़, ही उन साथ जो सिपाही रहियो जेको कॾहिं पोइ ते हटियो न ई उन खां पोइ ते थोरो थियो। ही उन साथ जो सिपाही आहे। उन करे हिन जी सालगिरह हिकिड़े अहिड़े माण्हू जी सालगिरह आहे जेको हिकिड़ो पॉलिटिकल वर्कर आहे, जेको माण्हूअ खे विज़डम थो ॾे, माण्हूअ खे हौसलो थो ॾे, माण्हूअ खे जीअण जो गस थो ॾे, ऐं उन सां गॾु साईं सहाफ़ती किरदारु अदा कयो आहे। सहाफ़त सहीफ़े मां निकितल आहे ऐं सहीफ़ा नबिद ते लथा आहिनि। उन करे हिन पंहिंजे कलम जी हुरमत रखण जे लाइ हिते जे भोतार के कल्चर, हिते जे जागीरदारी कल्चर ऐं फरसूदा समाज खे पंहिंजे कलम सां उखोड़ियो आहे। उन करे हिन माण्हूअ जी अॼु सालगिरह आहे जंहिंजो तसलसल क़ौमी तहरीक सां आहे, हिन धरतीअ सां आहे, हिन वतन सां आहे, हिन सिंधू दरिया जे पाणीअ सां आहे। अॼोको ॾींहुं असां सभिनि लाइ ख़ुशीअ जो ॾींहुं आहे, छो त असांजो दोस्त, असांजो महबूब, जेको असां सभिनि जो आइडियल आहे, जेको हिन क़ौम, जेको हिन वतन जे सलामतीअ लाइ, धरतीअ जे लाइ उनसियत रखे थो, तड़प रखे थो। अॼु जॾहिं हिते हिन इदारे मां ई तब जॾहिं आऊं ॿ टे चकर साईं सां मिलियो आहियां त हिन खे ओ न हूंदी आहे त असां पंहिंजी ॿोली कीअं बचायूं, पंहिंजो वतन कीअं बचायूं, पंहिंजी धरती कीअं बचायूं, पंहिंजा इदारा कीअं बचायूं। ऐं उन लाइ ही लतीफ़ जे उन ई शहर ते अमल कंदो आहे त सॾु सुञाणी पिरीअ जो, सॾु सुञाणी पिरीअ जो वांगी जे न वरनि त कुॼाड़ो खे कनि कूड़ी दावा दोस्तीअ। हिन वटि इहो फ़लसफ़ा त कूड़ी दावा न कबी, दोस्तीअ में सर ॾेई छॾिबा आहिनि, साथ में सर ॾेई छॾिबा आहिनि, छो त ही हयाती, ही पिंजरो जेको आहे उहो हिकिड़े ॾींहुं वेंदो हले। पर तव्हांजो किरदारु, तव्हांजी अहमियत, तव्हांजी अफ़ादियत उहा कान मरंदी। माण्हू जेको हूंदो आहे न, उहो वॾो माण्हू मिल्कियत वारो न हूंदो आहे, पेजारो वारो न हूंदो आहे, बंगलनि वारो न हूंदो आहे, करोड़पति न हूंदो आहे, उहो मिल्कियत वारो सॾिबो आहे। पर माण्हूअ जो किरदारु हूंदो आहे, या अहिड़ा असां वटि कई किरदार थिया। एधी हुयो, एधीअ छा कयो, हिकिड़ो बूटुसि, ॿ वॾासि ऐं सॼी उमिरि ख़िदमत कई, आख़िर में उन माण्हू पंहिंजो अखियूं डोनेट करे छॾियूं। इहो वॾो माण्हू उहो आहे। इन करे असां चऊं था त असांजे हिन महफ़िल में अॼु ही वॾो माण्हू आहे।
जंहिंजो वीअ नाहे हिन धरतीअ सां, हिन प्यार सां। उन करे हेड़नि माण्हुनि जूं हेड़ियूं सालगिरहूं, हेड़ियूं ख़ुशियूं मल्हाइणु खपनि, छो त हिन मेड़ाकनि सां इहो थो थिए जीअं लतीफ़ चयो आहे त अचो सूरनि वारियूं करियूं सूर पचार, किनी घणा किनी थोरा, नाहे सूरनि धार, ॾिना जेॾा तार से मूं झोली पाइजे। कि जॾहिं सूरनि वारा गॾिबो त तव्हीं पंहिंजो हलु कढंदो।